मोहित Why not start a Sindhi rock band? यो ख्याल तव्हांखे आयो की न? जी ख्याल त डेफिनेटली आयो छो कि हर ख्याल जे पुठियां हिक इंटेंशन हूंदो आहे सिंधी त रागी असां जीअं हाणे हिक सिंधियत जी जेका असां ॻाल्हि कंदा आहियूं त हिक प्रॉब्लम असां फेस था कयूं बम्बई कि मुंबई असां इंडिया यूथ खे वधीक यूथ खे असां कीअं इन्वॉल्व कयूं सिंधी म्यूज़िक में ऐं छो कि असांजा ट्रेडिशन्स उन्हनि ताणी पहुचनि नथा त इहा हिकिड़ो चेंज रिक्वायर्ड आहे कि हुननि खे जेको फॉर्मेट में असां म्यूज़िक पिच कंदा आहियूं त उहो थोरो अॼुकल्ह जे ज़माने में अगरि अॼुकल्ह जे स्टाइल में अगरि उन्हनि खे असां ईअं पिच कयूं जेको फॉर्म उन्हनि खे एक्सेप्टेबल हुजे ऐं न कि सिर्फ़ु एक्सेप्टेबल हुजे कि उन्हनि ताणी हिकु मैसेज पहुचे कि असांजे कम्युनिटी में एॾा दिग्गज ऐं एॾा लेजेंडरी राइटर्स पोएट्स सिंगर्स थी विया आहिनि ऐं एॾो ॾाढो एतिरो सुहिणो कमु करे विया आहिनि असांजे लाइ छॾे विया आहिनि असांजे लाइ त हे असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे एज़ अ यूथ आर्टिस्ट असांजी रिस्पॉन्सिबिलिटी ठहंदी आहे कि उनखे असां कैरी फॉरवर्ड कयूं प्लस उन्हनि जी ऑथेंटिसिटी खे वायलेट न करे करे छो कि हो एसेंस ॾाढो ज़रूरी आहे त उहो एसेंस खे असां छो कि छा थींदो आहे कि असां अॼुकल्ह रिमिक्स जो ज़मानो आहे त असां पुराना जेका कलाम आहिनि कवालियूं आहिनि त असांखे सभिनि खे असां बॉलीवुड में असां रिमिक्स कयूं था लेकिन मूंखे लॻे थो कि किथे न किथे हुननि जी ऑथेंटिसिटी डिस्टर्ब थी थिए ऐं हुननि खे असां मेंटेन करे करे बि अगरि थोरो असां आत्मा खे प्रिज़र्व करे करे अगरि असां छो कि उहो टच थींदो पोइ उहो कनेक्शन बिल्ड थींदो डेफिनेटली ईअं मां सम्झंदो आहियां मोहित हिकिड़ी ॻाल्हि सुठी आहे त तव्हांखे अहसासु आहे त हीअ ज़िम्मेदारी तव्हांजी आहे डेफिनेटली कि असांजी जेको संगीत जी विरासत आहे जी उहा तव्हां अॼु जे यूथ खे पहुचाइण लाइ जो तव्हांजी पंहिंजी तयारी आहे अहसासु तमामु सुठो आहे